महिरबानी करे पंहिंजी ज़िंदगी में इनकलाब आणे। जॾहिं तव्हां मुनाफ़िक़तनि में जान छॾाईंदव, ख़ुदिगर्जी मां तव्हां जान छॾाईंदव, तव्हांजी ज़िंदगी में अजीब तब्दीली ईंदी जेको तव्हां सोचे कोन, घटि में घटि हल्का थी वेंदा। हाणे आम ॻाल्हि आहे हिकिड़ी, जीअं रोज़ानी ॿुधंदा बि रहंदा आहियूं, चवंदा बि रहिया आहियूं त फलाणो माण्हू मुनाफ़िक़ आहे। छा थो करे? मुनाफ़िक़त थो करे। हाणे मुनाफ़िक़त थो करे, मुनाफ़िक़त आहे छा? ऐं उन मुनाफ़िक़त खे लतीफ़ सां कीअं थो हुनखे जेको आहे सो ॾिसे। हिकिड़ो माण्हू आहे, उहो ॻाल्हि लिकाए थो, माना जेका सही ॻाल्हि जेका आहे उहा ॻाल्हि नथो करे। हू ॾिसे थो सही ॻाल्हि जे करे आउं कंदुसि त जेको आहे सो मूंखे नुक़सानु पवंदो, ऐं फलाणो जेको माण्हू आहे उहो जेको आहे सो मूं ते महिरबानी कोन थींदो, मूंखे जेको आहे सो फ़ाइदो कोन पहुचाईंदो। माना ॻाल्हि खे लिकाइणु, माना अंदरि हिकिड़ी ॻाल्हि हुजे, ॿाहिरि ॿी ॻाल्हि हुजे। मिसरिपोर्टिंग थींदी, ग़लति बयानी थींदी त अॻिलो जेको माण्हू आहे उहो तव्हांजे उन ग़लति बयानी ते अमल कंदो त उनखे नुक़सानु थींदो हुन। पर जेकॾहिं सही ॻाल्हि करे हा त फर्ज़ कयो आमतौर ते कंहिंखां माण्हू का शइ घुरंदो आहे, मूंखे भले ॾोकल था खपनि, ऐं जेकर तो वटि गुंजाइश हुजे त जेका सो मूंखे ॾे। छो त माण्हू हिन समाज में हिक ॿिए जे सहारे जीए थो, ऐं हिक ॿिए खे माण्हू ॾिए बि थो, वठे बि थो, ज़िंदगी जो वहिंवार आहे। हाणे उन माण्हू वटि पैसा आहिनि बि सही, पर उहो माण्हू चए थो यार मूं वटि पैसा आहिनि कोन। हाणे पैसा इनजे करे चवे थो कोन्हे जो उहो ॾियणु नथो चाहे, इनजे करे हुनखे इहो शक ॾी वापसि ॾींदो कोन, या इनजे करे नथो ॾियणु चाहे थो, हुनजी पंहिंजी पूरत आहे, ॿिए कंहिंखे नथो ॾेई सघे। इहा ॻाल्हि नथो करे, उहा ॻाल्हि करे तोखे नथो ॾियणु चाहियां, इनजे करे तूं ॾींदे मूंखे किथां, या इहा ॻाल्हि इनजे करे ऐं तोखे नथो ॾियां त जीअं जेको आहे सो तूं त गुज़र करे वेंदे हलियो, पर मुंहिंजो गुज़र कोन थींदो, तंहिंजे करे आउं माफ़ु कजे तोखे ॾेई। इन में छा थींदो त सखी खां सूम भलो जेको तुर्त ॾे जवाबु, बाक़ी जेको आहे सो माण्हू रुॻो दिलासा पियो ॾिए, उनखां ई ॻाल्हि बहितर आहे त उन ॻाल्हि हिकिड़ी खरी ॻाल्हि कई। माना चिटी ॻाल्हि करणु, दिलि जी ॻाल्हि करणु जेका आहे सा इहा मुनाफ़िक़त जो ज़िद आहे। माना इहो ॼण सौस जो माण्हू आहे इहो। हाणे लतीफ़ साईं कीअं थो उनखे एक्सप्रेस करे, ऐं तव्हां असां सभु ॼाणूं था इन मुनाफ़िक़तनि जे करे जेको आहे सो माण्हू पोइ जॾहिं ॻाल्हि खुली थी पए, ॻाल्हियूं लिकनि त कोन थियूं, जॾहिं ॻाल्हि खुली थी पई आहे फलाणे माण्हू मूंसां कूड़ ॻाल्हाए, फलाणो माण्हू मूंसां ॻाल्हि लिकाए वियो हलियो, उन वटि इहा ॻाल्हि हुई पर ॻाल्हि ॿुधाई कोन थी। ॻाल्हियूं तमामु अहम शयूं थींदियूं आहिनि, राज़ जेके थींदा आहिनि उहे तमामु घणा अहम थींदा आहिनि, ऐं उनजे करे ऐं जेके हीअं घणे खां घणा जेके मर्द जेके पैदा थिया उहो हिकिड़ा थिया आहिनि हिन मुनाफ़िक़त जे करे, ॿी ख़ुदिगर्जी जे करे। पाण ख़ुदिगर्जी ते ॿिए वारे जेका पाण अलॻि लेक्चर कंदासीं, ऐं त ख़ुदिगर्जी छा थींदी आहे, कीअं जेको आहे माण्हू पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर ॿियनि सभिनी खे माण्हू बिल्डोज़ करे थो छॾे, मेटे थो छॾे। लतीफ़ साईं असांखे केॾी ख़ूबसूरती सां ॿुधाए थो मुनाफ़िक़त जे बारे में, मुनाफ़िक़त छा आहे, ऐं माण्हू केतिरा मुनाफ़िक़ थी विया आहिनि माण्हू, ऐं माण्हू को बि माण्हू सच ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, को बि माण्हू अंदरि कारो का माना का सिंबलाइज़ थो करे, इन जो का कारो आहे, ऐं उनजो पंहिंजो रोल आहे, पर सोनो जानवर न आहे, न को उनजी ॿोली सुठी आहे, न को उनजी शिकिल सुठी आहे। अंदरि कारो का, ॿाहिरि ॿोली अंज जी। माना हिकिड़ो माण्हू आहे, ॻाल्हि माण्हू जी करे पियो त माण्हू जे अंदरि में हिकिड़ी ॻाल्हि आहे, अंदरि हुनजे में जेको आहे सो कारो का वेठो आहे, हुनजी नेत हुनजी ख़राबु आहे, ॿाहिरि ॿोली हंज जी, ऐं ॿाहिरि वरी हंज जहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, ॻाल्हियूं भलियूं थो करे, पर अंदरि में दर्द हुनजे में लुंडियूं बनाऊं आहिनि, अंदरि जेको आहे सो हुनजे में जेको आहे सो बदनीयती आहे, बदख़वाही आहे। अहिड़ो किनो था जो ॻाल्हि ज़ाहिर थी वञे, माण्हू बि हिकिड़ो थां आहे, ऐं जेकॾहिं थां में अंदरि शइ जेकॾहिं ख़राबु हूंदी
केॾी बि जेका सुठी शइ हुजे पर उहा बि जेका माण्हू कोन खाई सघंदो उनखे। पर हीअ त ॻाल्हि ॿुधाए पियो त ॿाहिरि त ॻाल्हियूं तव्हांजो सुठो आहे, तव्हांजे वज़क तरफ़ सुठो आहे, उथण वेहण बाज़ारि तव्हांजो सुठो आहे, पर अंदरि में ॾाढा ख़तरनाक आहिनि। अंदरि में दहशतगर्द आहियो तव्हां, ऐं कॾहिं न कॾहिं जेका तव्हां नुक़सानु करे विझंदो, छो त तव्हां जूं ॻाल्हियूं भलियूं आहिनि, असीं तव्हांजे ॻाल्हियुनि जे दाम में अची वियासीं। ऐं माण्हू कॾहिं कॾहिं फासी पवंदो आहे, छो त ॻाल्हियूं भलियूं हूंदियूं आहिनि। जीअं अॼुकल्ह एडवर्टाइज़ आहे, अॼुकल्ह इश्तिहार पिया हलनि, ऐं उन में ॻाल्हियूं कहिड़ियूं वॾियूं आहिनि, वॾियूं बसि पोइ तव्हां हीअ दवा खाओ, तव्हां अॼु खां ई उॾामणु शुरू कंदा त ऐं हीअ दवा खाओ, नंढिड़ो ॿारु हूंदो उहो जवान थी वेंदो, जवान हूंदो त उहो बहादुर थी वेंदो आहे। मतिलबु हाणे उहे रुॻो एडवर्टाइज़ूं जेको आहे विकामनि थियो, बाक़ी असुलु जेका सूरत हाल आहे उहा जेका ॿी आहे। दवाऊं ॿ नंबर जूं थी वियूं, मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि उहे बि जेका रंग रोगन करे माण्हुनि खे जेका खाराए बि छॾनि था, हलाए बि छॾनि था। उनखे तमामु घणो सोसाइटी खे नुक़सानु, घर हुजे या तव्हांजी सोसाइटी हुजे या तव्हांजी क़ौम हुजे या तव्हांजो मुल्क हुजे या दुनिया हुजे, हीअ हिकिड़ी ख़तरनाक हिकिड़ी विघरंदड़ बीमारी आहे जेका माण्हुनि खे जेको आहे वेड़ींदी थी वञे माण्हुनि खे। पोइ उन में माण्हू सम्झे थो त हाणे आउं जेको आहे पंहिंजो पाण खे बचाए वियुसि, ऐं उहा पैसा बचाए वियुसि पंहिंजो पाण खे, पर इहा ॻाल्हि माण्हू नथो सम्झे त आउं तलकात विञायां, दोस्त विञायां पियो, अज़ार विञाइनि पियो, मुनाफ़क़तूं करे, कूड़ करे, ठगियूं करे, जंहिंजे करे असांखे इन मथां जान छॾाइणु खपे। जेतिरो थी सघे माण्हू खे सचार सां, बहादुरी आहे, सची ॻाल्हि करणु, हक़ जी ॻाल्हि करणु बहादुरी आहे, मुनाफ़क़त करणु या बुज़दिली। बाबा ठीकु आहे, मूं वटि पैसा आहिनि, ऐं पैसा तोखे नथो ॾियां, मूं वटि अन्न आहे, पर इहा बि हिकिड़े क़िस्म जी सघ आहे, ज़रूरत आहे त माण्हू घटि में घटि सही ॻाल्हि करे थो। लतीफ़ साईं इन मुनाफ़क़त ते हाणे इन महिल चई त जेका मुनाफ़िक़ माण्हू हुजे त उन माना जान छॾाइजे, अहिड़ो किनो सां भञी छो न भोरा कजे, माना उन मां जान छॾाइजे, इनखे जान छॾाइजे, माना अलॻि थी वञिजे हिन खां, या हुनखे अलॻि करे छॾिजे हुनखे। पर हीउ जेको बैत मारी वञा लतीफ़ साईं असांखे ॿुधाए, उन में ईअं थो लॻे ॼण त को माण्हू आहे या के माण्हू आहिनि, माना हिकिड़नि सां हिकिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, ॿियनि सां ॿियूं ॻाल्हियूं कनि था, टियनि सां टियूं ॻाल्हियूं कनि था, त माना हुननि जी ॻाल्हि हिकिड़ी कोन्हे का हुननि जी। पोइ को कारोबार था कनि, को कार वहिंवार था कनि, को प्यार था कनि, का ॿियो को वहिंवार था कनि, दोस्तूं था कनि, पर उनमें हू चिटा न आहिनि। ऐं लतीफ़ साईं इहा ॻाल्हि ॿुधाए पियो त हीउ अॻे ईअं न हो, असीं जॾहिं हुआसीं या असांजी जॾहिं दुनिया हुई, असांजी जॾहिं वारो हो असांजो, उन माण्हू खरा माण्हू हुआ, सचा माण्हू हुआ, भला माण्हू हुआ, ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा हुआ, मुनाफ़क़त कोन कंदा। जेकॾहिं को गिदरो या छांव विकिणे थो या को वखल विकिणे थो, उनजो ॿुधाईंदा हुआ हिन जा नुक़सान, हीअ फिकी बि थी सघे थी, ॻरियल बि थी सघे थी, ऐं इहे सभु आउं नथो चवां बाबा हीअ जेको आहे ज़बरदस्त शइ आहे, आलीशान आहे, ऐं बसि हिन खां वधीक ॿी सुठी शइ दुनिया में थींदी कोन्हे का, न, ॻाल्हि सही सिधी करणी आहे, सची ॻाल्हि करणी आहे। हा, पर जेकॾहिं असीं मुनाफ़क़तूं कंदासीं त पोइ उनजा नतीजा जेके आहिनि उहे जेके आहिनि आहिस्ते आहिस्ते अॼु न सुभाणे जॾहिं ज़ाहिर थींदा त ॾाढी मायूसी बि थींदी, ॾुख बि थींदो, ऐं त असां केॾो वॾो एतमाद कयो, हिननि माण्हुनि असांखे सही ॻाल्हि कोन ॿुधाई, असीं मुड़ुसु माराए वेही रहियासीं, नुक़सानु करे वेही रहियासीं। हाणे फर्ज़ु हिकिड़ो मौज़ू मुनाफ़क़त आहे, हाणे ॿिया अलाए केतिरा हज़ारे मौज़ू आहिनि। हाणे जेकॾहिं पाण उन्हनि खे गॾोगॾु जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त पोइ ॻाल्हियूं ई रहिजी वेंदियूं आहिनि। ईअं हिकिड़ी नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि मौज़ू वारी खणंदा ऐं पोइ उनखे खोलींदा, उन जूं ॻंढियूं ईंदासीं, ऐं पोइ तव्हांजो इहो असांजो हक़ थिए थो, ऐं तव्हांजो इहो फर्ज़ु थींदो तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे अमल बि तव्हां कयो। ऐं तव्हांजो चैनल आहे, ऐं इहो असां हिनखे नालो लिखियो आहे यूट्यूब जो ओतक, ऐं इन में रोज़ानी अचो, छो त हीउ जेको असां सिलसिलो जेको शुरू कयो आहे, इहो ईअं जीअं स्कूल हलंदो आहे या को ट्यूशन सेंटर हलंदो आहे या को इदारो हलंदो आहे या यूनिवर्सिटियूं हलंदियूं आहिनि। यूनिवर्सिटियूं वॾी दावा असीं कोन था करियूं, असीं चऊं था हिकिड़े नंढिड़े पैमाने ते सही वॾियूं ॻाल्हियूं असां तव्हांखे ॿुधाए सघूं था। महिरबानी तव्हांजो,
वरी कंहिं ॿिए कंहिं ख़्याल में हीउ शव जो सफ़र जारी आहे। तव्हां सां मिलंदासीं। महिरबानी ऐं तव्हांजो उहो शेयर